जी बिल्कुल, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 277 उर्स मुबारक के मौके ते असां हिन वक्त मौजूद आहियूं दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते। लतीफ़ जा पांधीड़ा जेके आहिनि वॾे अंग में जेको आहे उन्हनि जो अचण जो सिलसिलो बि जारी थी वियो आहे। असांजी डिप्टी कमिश्नर मटियाई सां जेॾी महिल ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो बि चवणु हो त दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते जेके ज़ाइरीन ईंदा उन्हनि खे SOP जो फुल जेको आहे ख़्यालु रखणु घुरिजे। इन हवाले सां असां हिते जेके लतीफ़ जा पांधीड़ा मौजूद आहिनि असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। लतीफ़ सरकार जे मेले ते आया आहियूं सराड़ी खां ऐं असां हिते जेको बि ॾिसी रहिया आहियूं त हिते के बि अहिड़ा माना सख़्तु उपाउ न वरिता विया आहिनि जीअं त हीअ एशिया जो सभ खां वॾो ऐं अज़ीम शाइर ऐं मुफ़क्किर आहे। इन ॻाल्हि जो ॾाढो ॾुख आहे त असांखे को बि सहूलियत बस में न थी आहे। को माना तक़रीबन हुकूमत जे तरफ़ां पुलिस वारा विढ़ण पिया अचनि, ॾाढो तंग माहौल लॻो पियो आहे। हिते जेके बि माण्हू आया आहिनि मुश्किलातुनि सां आया आहिनि। इन खां अलावा जिथे बि रुकावटूं थियूं आहिनि इन्हनि खे माना किथे बि पुलिस जे तौर ते हिननि जा बसां रोकिया विया आहिनि ॿार माना। लतीफ़ जे पांधीड़नि जूं ॻाल्हि ॿोल ॿुधियूं त उन्हनि जो चवणु आहे त सिंध गवर्नमेंट पारां जेको SOP ते अमल करण जे बावजूदि बि असां हिते अचूं था असांखे वॾी परेशानी थी थिए। कैमरामैन ख़ालिद अली अबिड सां गॾु नौशाद अली बुगियो, सिंध TV न्यूज़, बिछिया।